बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु अचो पाण कलाम पाक जेको ख़ुदा जे क़ुर में महफ़ूज़ आहे, जेके असीं ख़ुदा जो कलाम बि चऊं था, आहे त हिकिड़ी वॾी काइनात इल्म जी। अलाए केतिरा मौज़ू आहिनि कि काइनात जा मौज़ू आहिनि, इंसान जा मौज़ू आहिनि, इंसान जी ज़िंदगी जे बारे में, उनजे कैफ़ियतुनि जे बारे में। उनखे पाण आहिस्ते आहिस्ते मौज़ू वार असीं उनखे पढ़ंदासीं, जंहिंजी असांखे सम्झ में अचे त ख़ुदा असांजे लाइ कहिड़ा क़ाइदा क़ानून मुक़ररु कया आहिनि, ख़ुदा जी तक़दीर छा आहे। ॿिया मौज़ू आहिनि, उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं, पर पाण ख़ासि जेको मौज़ू आहे तक़दीर। तक़दीर जे बारे में फ़िलासफ़र छा था चवनि, फ़िलसफ़ा छा था चवनि, असांजा उलमा छा था चवनि, मशाइख़ छा था चवनि, उहो तव्हांखे ख़बर आहे, तव्हां ॼाणो था। उन में ॼण त का वाज़े चिठी ॻाल्हि हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि करे थो। पाण कोशिशि कंदासीं त तक़दीर जे बारे में ख़ुदि ख़ुदा छा थो फ़रमाए। क़ुर में तक़दीर जे बारे में ख़ुदा छा थो फ़रमाए, ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मरहलनि जे बारे में, काइनात जे बारे में पाण उहो पढ़ंदासीं, पर उहो आहिस्ते आहिस्ते पढ़ंदासीं जीअं पाण खे सम्झ में अचे। पाण खे पोइ उनजी तशरीह या उनजा तबसरा उहो तमीम पिया कजो, असीं बि पोइ पिया कंदासीं, पर पहिरीं पाण कोशिशि कंदासीं जेकी क़ुर में लिखियलु आहे, महफ़ूज़ जेको थियलु आहे, जेके क़ाइदा ऐं क़ानून, पाण फ़िलहालु उहो ई पढ़ंदासीं। बाक़ी तक़दीर जो जेको बुनियादु आहे उहो आहे क़दर ते रखियलु। क़दर जंहिंजी माना आहे कंहिं शइ जो अंदाज़ो, तोर, तक, वालार, डेघ, वेकर, माण, मापो, मयार, वट, तोरा। इहो उनजो बुनियादी मक़सदु आहे। त माना तक़दीर मजमूओ आहे क़दरनि जो, ऐं उहे कहिड़ा क़दर ऐं कहिड़ा माण ऐं मापा आहिनि मुख़्तलिफ़ मामलनि जे बारे में, ऐं पाण उहो ख़ुदा खां पुछंदासीं। बाक़ी उन ते ॿियो जेको तफ़सील आहे उन ते पोइ पाण पिया जेको आहे ॻाल्हाईंदासीं, भाई पढ़ंदासीं। पर पाण अॼु कोशिशि करे क़ुर करीम में जेके तक़दीर जे बारे में, मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में जेके ख़ुदा जेके माण ऐं मापा मुक़ररु कया आहिनि, पाण उहे पढ़ंदासीं। सभ खां पहिरीं आहे तख़लीक़ जा माण ऐं मापा। ख़ुदा फरमायो त असां काइनात जी हर शइ जी तख़लीक़ हिकु ख़ासि अंदाज़े, मापे ऐं क़ानून मुताबिक़ कई आहे। अलाह काइनात जी हर शइ खे पैदा कयो ऐं पोइ उनजे सलाहियतुनि ऐं इम्काननि जा माण ऐं मापा मुक़ररु करे छॾिया। पोइ उनखे घड़े, छिले, संवारे, मंझंदि तनासिब ऐं तवाज़ुन पैदा कयो। पोइ उनजे लाइ माण, मापा ऐं क़ानून मुक़ररु करे छॾिया। पोइ जेकी कुझु उनखे थियणो हो उनजी रहनुमाई, अकुल ऐं ख़ासियत उनखे ॾिनी वई। आसमानी मख़लूक जी तक़दीर, ख़ुदा फरमायो त मुख़्तलिफ़ आसमानी मख़लूक जंहिंमें सयारा बि अची था वञनि, ग्रह बि अची था वञनि, चंड तारा, सिज, इहे सभु अची था वञनि। उन मुख़्तलिफ़ आसमानी मख़लूक खे ॿिनि मरहलनि में अहिड़ो बणाए छॾियो जहिड़ो खेनि हुअणु खपंदो हो, ऐं जंहिं क़ानून जे मुताबिक़ उन्हनि खे हलणो हो उहो उन्हनि जी जोड़जक में रखी छॾियो। ऐं वेझे आसमान, फिज़ा या पोलार खे
टिमकंदड़ ॾींहंनि सां सींगारे छॾियो। तारनि खे ख़ुदा तमसील थो ॾिए, टिमकंदड़ ॾीआ, कंदीलूं। टिमकंदड़ ॾींहंनि सां संवारे सींगारे छॾियो ऐं उन्हनि खे अहिड़ो महफ़ूज़ बनायो, ऐं उन्हनि खे अहिड़ो महफ़ूज़ बनायो जो उहे न पाण में टकराइजनि ऐं न ई वरी उहे किरी तव्हांजे मथां किरनि। हीअ उहा तक़दीर या कानून या मापा आहिनि जेके साहिब इल्म ऐं ताक़त अलाह जा मुक़ररु कयल आहिनि। लतीफ़ साईं फरमाए, अवल अलाह अलीम आला आलम जो धणी। हाणे सॼो तक़दीर जो जेको मौज़ू जेको आहे की लतीफ़ साईं जेका हिन बैत हिकिड़े में, अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, बाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा आहे सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी, करे पाण करीम।